मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साहबा को हल्को मनसबा एक नंढी ॻाल्हि आहे साहबा थियणु, नबी जो साथी थियणु एक नंढी ॻाल्हि आहे। हे 1400 साल खां बाद में बेवकूफ़ असांजी क़ौम, जाहिल क़ौम, जंहिंजे मथां ख़ुदा जी पहिरियों बि लानत हुई, हाणे बि आहे, जेके चवंदा साहबा दुरुस्त न हुया। साईं अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न हुयो, अहिड़ी तरह उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दुरुस्त न हुयो। लानत हुजे तव्हांजे मथां, तव्हांजी नस्ल जे मथां। हा, लानत तव्हांजे नस्ल जे मथां हुजे, जंहिंजे बारे में अलाह जे नबी फरमायो अबू बकर खे हुकुम कयो त मुसले ते बीहे। छा था सम्झो? जंहिंजे बारे में नबी जी ज़बान खां निकितो अबू बकर जन्नती आहे, जंहिंजे बारे में नबी जी ज़बान खां पहाड़ ते निकितो, ए पहाड़ तो ख़बर हुजे तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक़ आहे ऐं 2 शहीद जेको बीठा आहिनि ऐं चोथों जेको नबी बीठो आहे। हे केरु आहिनि? साहब आहिनि, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं सभ खां पहिरियां आमाल मां पेश अबू बकर सिद्दीक़ जो कंदुमि। जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानों मां सभिनी हक़ दुनिया में अदा कया, ए इंसानों मां सभिनी दुनिया में हक़ अदा कया। यादि रहे अबू बकर सिद्दीक़ जो हक़ अदा न करे सघूं दुनिया में, क़यामत ॾींहुं अलाह इन जो हक़ जेको आहे पूरो कंदो। जे इन दीन जे करे ख़िदमत कई आहे, 1400 साल खां बाद में अबू बकर दुरुस्त न हुयो, पोइ हिन 1400 साल खां बाद में तुंहिंजो पीउ जेको दुरुस्त आहे। यार खार लॻंदी आहे न, जेके साहबा जेके जेकॾहिं अगरि दुरुस्त आहिनि पोइ असांजो ईमान कहिड़ो आहे? पोइ कहिड़े क़िस्म जी असांजी क्वालिटी आहे ईमान जी? कसम खणंदो जेकॾहिं अगरि साहबा दुरुस्त न हुया, हिन पूरी प्लेनेट अर्थ में सभु मुस्लमान ग़लति आहिनि। पोइ क़ुर खे तरतीब ॾियण वारा इहे साहबा, शदात कोट ताईं इल्मु पहुचण वारा इहे साहबा, नबी या जानिसार इहे साहबा, नबी खां बाद में पूरी दुनिया ताईं इल्मु कंहिं पहुचायो? साहबा। ॿियो केरु हुयो? जे साईं सिर्फ़ु तव्हां साहबा साहबा चवंदो आहे, तव्हां इमामनि जी तारीफ़, अड़े इमाम ख़ुदि साहबी आहिनि। इमाम एतिरो वॾो फज़ीलत वारो टाइटल न आहे जेतिरो साहबी टाइटल आहे। साहबी को नॉर्मल टाइटल आहे। जंहिं जाग जी हालत में, जंहिं अकुल जी हालत में, सलामती हालत में नबी जे मथां ईमान आंदो ऐं उनजो ख़ात्मो ईमान ते थियो, हिनखे साहबी चइबो आहे। ऐं अलाह जे नबी फरमायो ए इंसानों में साहबा जे बारे में बुरो भलो न सम्झिजो, न ॻाल्हाइजो। मुंहिंजे साहबा जे बारे में बुरो भलो न ॻाल्हाइजो। या रसूल अल्लाह, छाजे खां? अलाह जे नबी फरमायो हिननि जी फज़ीलत तमामु वॾी आहे। जेकॾहिं साहबा खां बाद में, जेकॾहिं साहबा खां बाद में कोई इंसान अचनि, उहे छा कनि? अलाह जे नबी इशारो ए ओद जबल आहे न, इन जेतिरो सोन सदको कनि। छा कनि? ओद जबल जेके विया आहिनि साईं, उन ॾिठो हूंदो सऊदी अरब में, हिन ओद जबल जेतिरो सोन सदको कनि। कंहिं कंहिं मथां? हिन दुनिया में कोई आहे अहिड़ो बंदो, आहे अहिड़ो कोई जेको आहे सखी, जेको चवे त मां ओद जबल जेतिरो सोन अलाह जे राह में सदको कयां थो? हे 5 रुपया ॾियण में टेंशन थींदो आहे, 10 रुपया ॾियण में त टेंशन माण्हू खे थींदो आहे। ठीकु आहे, 100 रुपया ॾियण में त बंदे खे टेंशन थींदो आहे, 1000 ॾियण में टेंशन थींदो आहे। त नबी छा फरमायो? इहो ओद जबल आहे न, ए साहबा इन जेतिरो सोन सदको कनि जेके तव्हां खां बाद में अचनि। ए साहबा तव्हां छा कयो? साहबा सिर्फ़ु कुझु न कनि, साहबा हिकिड़ी मुठ जेको आहे अन जी खणनि। हे अलाह जे नबी हदीस आहे, हिकिड़ी मुठ जेको आहे अन जी खणनि, हिकिड़ी मुठ जेको आहे अनाज जी खणनि, ऐं अहिड़ी तरह इहो जेका मुठ अलाह जे राह में ॾेई छॾनि, इहा हिकिड़ी इन्हनि जी मुठ इन साहबा खां बाद में जेके अचनि, ओद जबल जेतिरो सोन सदको कनि। उहो ओद जेतिरो सोन जेको आहे न, साहबा जे इन मुठ जे बराबरि खे नथो पहुची सघे। साहबा सिर्फ़ु एतिरो कमु कनि, बसि हिकिड़ी जेका मुठ खे खणी करे ऐं अलाह जे राह में ॾियनि। ऐं तव्हां जेको आहे पोयां जेके नवां उथिया हो न, तव्हां उथो, ओद जबल खे जेको आहे ख़रीद कयो, एतिरो सोन ख़रीद कयो, अलाह जे रस्ते में ॾियो। नबी तो फरमाए साहबा जे इन हिकिड़े मुठ जे बराबरि न थी सघियो आहे। छाजे करे? हिननि मुंहिंजी उन टाइम सपोर्ट कई, हिननि मुंहिंजी उन टाइम जेको आहे ताईद कई जंहिं टाइम कोई ताईद करण लाइ तयारु हुयो ई न। हिन टाइम त पूरी दुनिया जे अंदरि इस्लामियत जेको आहे, इस्लाम उरूज थी आहे। इन जे करे तव्हां असां मुस्लमान आहियूं, मुंहिंजो पीउ मुस्लमान हुयो, तव्हांजो ॾाढो मुस्लमान, इन करे तव्हां मुस्लमान आहियो। तव्हांजे मथां कहिड़ी मुशक़त आई आहे? सॼो ॾींहुं जेको दुनिया जी फ़िक्र में लॻा पियूं असां, पैसे जी दौड़ में।
साहबा खे इहा दौड़ न हुई, साहबा खे इहा दौड़ हुई, नबी जो दीन अॻिते वञे। हे साहबा खे टेंशन हुयो। ऐं अहिड़ी तरह जेको बि अगरि ॻाल्हाए थो न साहबा खे, मां चवंदो ॾिसो न ॻाल्हि हिकिड़ी नोट कयो, मां ॻाल्हि हिकिड़ी नोट कयो। कोई चवे न साईं असां अबू बकर सिद्दीक़ खे नथा मञूं, साईं टेंशन असांखे न आहे, अबू बकर सिद्दीक़ खे न मञो भले तव्हां। कोई चवे न साईं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असां न मञीदा आहियूं, साईं तव्हां न मञो, तव्हांखे केरु चवे थो, तव्हां उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे भले न मञो। असांजे शहर शहदाद कोट में हिंदू आहिनि न, हिंदू चवंदा आहिनि असां अलाह खे नथा मञूं, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथा मञूं। असां हिंदुनि सां कॾहिं क़िताल कयोसीं? छा था सम्झो? असां कॾहिं अटकायोसीं हिंदुनि सां? यार कंहिं क़िस्म जो न। असांखे ख़बर पई त हिंदू जेको आहे न उनजो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो मज़हब आहे। उहे चवंदा असांजे मज़हब जे तहत असां अलाह खे न आहियूं मञीदा, ऐं न ई जेको असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञीदा आहियूं। त अहिड़ी तरह कोई जेके आहिनि न अहिड़ो मसलक वारो, अहिड़ो टोलिया जेको चवंदा असां अबू बकर सिद्दीक़ खे बिल्कुलु न आहियूं मञीदा न, त मां चवंदो बिल्कुलु बि भले तव्हां पंहिंजे अक़ीदे एतबार सां न मञो। कंहिं क़िस्म जी तव्हां सां असां लड़ाई झगड़ो कुझु न कंदासीं। यादि रहे, यादि रहे, पंहिंजी खोपड़ी खे खोलियो। अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान साईं या कंहिं बि साहबी जे बारे में ज़रा बराबरि बि गुस्ताई कंदव न, पोइ जेको अशर तव्हांजो थींदो जेको असां कंदासीं। हा, साहबा का नॉर्मल शइ आहे, साहबा का नंढी ज़ात आहे। साईं फितनो न कयो, तव्हां जेको मौलवी साहिबु फितनो कयो था हीअं हूअं, यार छाजो फितनो आहे? अॼु कोई साहबा जे मथां अखर खणे मां ख़ामोश थी वञा, सुभाणे कोई नबी जे मथां जुमिलो ॻाल्हाए मां चुप करे वियां? इन साहब, मां ॻाल्हि विराए दोहरायां थो, इन साहबा जे करे अॼु मुजीबुर रहमान मस्तोई माला जे अंदरि मिंबर ते वेठो आहे। मुजीबुर रहमान मुस्लमान आहे, दावा सां ॻाल्हि थो कयां। इन साहबा जे करे जेके नथा मञनि न उनखे ॿुधाइणु चाहियां थो, हिन पूरी मस्जिद जामिया मुदस्सिर में जेके बि तव्हां मुस्लमान वेठा आहियो, साहब आया तव्हां मुस्लमान थियव, न त तव्हां हिन टाइम काथे मंदर में वेठा हुजो। हे शिदत में ॻाल्हि नथो कयां, हे ॻाल्हि हक़ीक़त थो कयां। हे साहब आया तव्हां असां मुस्लमान थियासीं, हे साहबा जो एहसान आहे। हे का नंढी ॻाल्हि आहे? जंहिं पंहिंजे वतन खे छॾियो, जंहिं पंहिंजे घर वारनि खे छॾियो, औलाद खे छॾियो, आया कंहिंजे लाइ नबी जो हिकिड़ो पैगाम खणी करे तव्हां असां ताईं पहुता। हिते हिंदुनि जी अक्सीरत हुई यार, सिंध में अंदरि हिंदुनि जी अक्सीरत हुई। साहब अची करे तव्हां असांखे मुस्लमान बणायो अथऊं। हे साहबा जो एहसान आहे जेको असां क़यामत ताईं जेको आहे उहो न विसारींदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी भरे ॾियो। साईं क़बरुनि खे पको करणु कीअं आहे? बाज़ माण्हू क़बरुनि खे टाइल्स, सीमेंट ऐं ओसारी सां